लखन किरोड़न शदीद जख्मन सही वञण खां बि पोइ पेरन चयो त हलबो अञा अॻिते। लखन किरोड़न शदीद जख्मन सही वञण खां बि पोइ पेरन चयो त हलबो अञा अॻिते। न मोट जाए मिठा मुसाफ़िर पहाड़ पासो कंदा असां खां ऋणन मां रस्ता कढी सघूं था। न ज़िलज़िला कुझु करे सघनि था, न ज़िलज़िला कुझु करे सघनि था, न कंहिं बि तूफ़ा खां डिॼूं था। न ज़िलज़िला कुझु करे सघनि था, न कंहिं बि तूफ़ा खां ॾियूं था। जॾहिं खां झूमियो जुनून जीअ में अची वियो अहिड़ो मिज़ाज मन में मोहबतुनि में खणी वियासीं कदम कदम काइनात जेॾो। इश्क जो मोजज़ो साईं, इश्क जो मोजज़ो साईं, क़यामतूं गॾु खणी हलूं था। सचिन ऐं सुहिणिन मिठिन ऐं प्यारिन दिलनि जा बणिजी धणी हलूं था। असांजे पेरनि जा ज़ख्म हर पल कंहिं मच वांगुरु मची चवनि था ऐं मस्त माण्हू नची चवनि था असांजी मंज़िल पर। अदा महिरबानी 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 अदा ही फायर न कयो, महिरबानी महिरबानी। अज हिन शानदार कॉन्फ्रेंस वारे ॾींहं ते पाण खे यादि रखणु घुर्जे उन्हनि समूरनि साथियुनि खे जिन हिन ॾींहं जो ॿिज छटियो। अवामी तहरीक अमेरिका जे अॻुवाण डॉक्टर सैफुल्ला निज़ामानी खे, जेको पहिरियों सदर हो सिंधी शागिर्द तहरीक जो, डॉक्टर असलम परवेज़ के, जेको पहिरियों जनरल सेक्रेटरी हो, डॉक्टर मोहब्बत बुरड़े के, सोहबत बुरड़े के, गुलजार जुमानी के, सतार टालपुर के, सिकंदर मुगल के, करीम राजपर के, सईद मेमन के, उन्हनि समूरनि साथियुनि के, खैर मोहम्मद खास के लिए वली रहमू का वठी सुलेमान डायरी ताईं उहे समूरा साथी, उहे समूरा कारकुन जिन आख़िर में सरताज चांडे, हकीम जंगे जे खावींदे अरबाब जिंज, नज़ीर राजपर, जावेद राजपर ताईं सिंधी शागिर्द तहरीक जे पोखियल बिजन जी सलन जी आबियारी कई ऐं असांखे यादि रखणो आहे तव्हांजे हिन शानदार कॉन्फ्रेंस में, हिन कन्वेंशन में कुतुबुद्दीन कीड़ाने के, अब्दुर्रहमान लाशारी के ऐं शहीद तालीम आशिक जुणेजे के। उहे टे साथी जेके अॼु असांजे सिफ़ुनि में न आहिनि, असां खां मोकिलाए चुका आहिनि, पर हू जिस्मानी तरह तव्हां खां मोकिलाए विया आहिनि। अॼु हिननि मां हज़ारे कारकुननि जे वॼंदड़ हर ताड़ीअ में, बुलंद थींदड़ हर नारे में, जोश ऐं जज़्बे जे हर मंज़र में, हर मुल्क में, हर जज़्बे विचां बुलंद कयल दाह में ऐं ऐलान में आशिक जुणे जो ज़िंदा आहे।
हर माण्हू रख न थियणो आहे, हर माण्हू रख न थियणो आहे, जीवन जी जख न थियणो आहे। को सदियूं विढ़ंदो रहंदो आहे ऐं रत में रड़ंदो रहंदो आहे। उन मंज़िल ॾांहुं हयातीअ में जा पाती हुई उन जातीअ में, ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे हू अॻ खां अॻिरो वरंदो आहे। के माण्हू आहिनि ॻाण ॻड़िया, आशिक़ जुणे जे जहिड़ा के माण्हू आहिनि ॻाण ॻड़िया, तो अरपे जिन खे मौत मणिया, तारीख़ अंदर हू धड़कनि था, कुझु वक़्तु उजामी भड़कनि था। हिन भूअ ते बम्बट बम्बट थी, कंहिं वक़्तु अचानक पुरगट थी, हू पंहिंजो ॿारनि ॿारनि था ऐं गट गिचनि जा ॻारनि था। अॼु तव्हीं सिंधी शागिर्द तहरीक में उनजे हर कारकुन ते जेका मुखालफ़नि जा गट विधियल आहिनि उन्हनि खे तव्हां टोड़े पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो आहे। तव्हीं उन काफ़िरे जा शरीक आहियो जंहिं लाइ सिराज चयो हो तव्हांजे काफ़िले जे सरवाण लाइ कोट लखपत जेल जे कैदी जे मुहाग में त सिज सुभाणे जा करे साई सामी रोए। जेको कुझु सुभाणे थींदो उहो हिन पार्टी जे क़ाइद ॾहाका अॻु साल अॻु सोचो। जॾहिं मुल्हनि चयो पे ढाका में मोहब्बत जो ज़मज़म वेही रहियो आहे, बंगाली न्याणियुनि जे असमतुनि में हथ विधा पिया विया, प्रोफेसरनि खे क़तल करे ढाका यूनिवर्सिटी में दफ़न कयो पियो वियो। उहे मंज़र जेके ख़ुदि सिद्दीक़ सालिक लिखिया आहिनि विटनेस टू सरेंडर में, तॾहिं जॾहिं मुल्क जा सभु माण्हू ख़ामोश हुआ ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे नारो पे लॻायो अयूब याया खान जे पुष्ट पनाही सां इधर हम उधर तुम, ऐं जेको ढाका जे इजलास में वेंदो उन जूं टंगूं टोड़ियूं वेंदियूं। तॾहिं रसूल बख्श अली जे ऐं अवामी तहरीक रिसाले जे मुआग में लिखियो त कातिलो जलादो बांग्लादेश मंज़ूर थियल आहे, उहो मंज़ूर रहंदो छाकाणि त उन मुल्क जे अवाम उनखे मंज़ूर कयो आहे। ऐं जॾहिं बलोचनि ते ऑपरेशन पे थियो ऐं पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई, तॾहिं तहरीक रिसाले लिखियो हो त सरदारनि जे आड़ में, सरदारनि जे नाले में ग़रीब बलोचनि जो रतन आयो। ऐं जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे पारां DPR में जेल में हुअण जे बावजूद ज़ियाउल हक़ भुट्टे जो तख़्तो ऊंधो कयो, तॾहिं उहा ॿी कहिड़ी पार्टी हुई सॼे पाकिस्तान में जे ख़ुदि जंहिंजी क़यादत जे जेल में हुअण जे बावजूद उन्हनि चयो त जेकॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾिनी वई त पाकिस्तान सिंध लाइ अजनबी बणिजी वेंदो। इहा पार्टी हुई जंहिं कॾहिं लेखो चोखो फर्दनि सां न कयो, जंहिं कॾहिं बि हिसाब किताब माण्हुनि सां न कयो, पंहिंजे पाण खे सिंध ऐं पंहिंजे पाण खे मादर सिंध जे अवाम जे आॾो जवाबदार सम्झो। ही भेनरूं यादि कयो कल्ह जो साहब प्रेस कॉन्फ्रेंस कंदो हो, कॾहिं अती मुमताज निज़ामाणी, कॾहिं अती साहबज़ादी डायरी, कॾहिं अती नज़ीर कुरैशी, कॾहिं अती ज़ाहिदा शेख। भेनरूं गॾु हूंदियूं हुयूं, चवंदा रसूल बख्श अली जैसा ॿ औरतूं, हिकिड़ो सैयद आलम शाह, ॿियो केरी कोन्हे, औरतूं खणी प्रेस कॉन्फ्रेंस था कनि, टेबलोस था कनि, गीत था ॻाइनि। अॼु त बलोचिस्तान जे समूरनि सरदारनि लाइ, गुम थियल माण्हुनि लाइ बलोच औरतूं मैदान में आहिनि, सवात वाना जे पठाणनि जे क़त्ल जे ख़िलाफ़ पश्तून औरतूं मैदान ते आहिनि, अॼु त MQM जूं औरतूं मैदान ते आहिनि, अॼु त नवाज़ शरीफ़ जूं औरतूं मैदान ते आहिनि। पर हू 40 सालनि खां पोइ निकिता। सिज सुभाणे जा करे साई सामी रोए, 40 साल अॻु में सोचियो वियो त ही ज़रूरत आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो त इहे जेके टेबला पियूं कनि मायूं, इहे जॾहिं 19 फरवरी ते ऐं 8 अप्रैल ते डंडा खणी सिंध जे रस्तनि ते निकिता त सिंध जा समूरा रस्ता बंदि थी विया, समूरो कारोबार रुकिजी वियो। ऐं जॾहिं सिंध जे नादान सियासतदाननि चयो पिए त नवाब मुज़फ़र जेका देग चाढ़ी आहे उनजो ढक अल्ताफ़ हुसैन लाहींदो,
सिंध जे हक़नि लाइ विढ़ंदो। ऐं जॾहिं पश्तूननि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी कराची में लड़ाई पई थी, तॾहिं असांजी पार्टी चयो हो, असांजी पार्टी एडिटोरियल लिखियो हो त विढ़नि सान लताड़जनि बूढ़ा, ही पाण में विढ़ंदा ऐं पोइ हिननि जे गॾियल मुश्तरका बंदूकुनि जो निशानो सिंध जा माण्हू बणजंदा। जिन दोस्तनि उन्हनि खे ट्रेनिंगूं पे ॾिनियूं थाणे बुला खान जे पहाड़नि में, उहे अॼु वरी उन्हनि जा मुखालिफ़ थी नाराज़ आहिनि, अॼु ॻाल्हाइनि था। अॼु सिंध में फैशन आहे MQM जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण, पर हुन वक़्तु जॾहिं दहशतगर्द पंहिंजे इब्तिदाई सफ़र में हुआ तॾहिं दहशतगर्दनि सां अजरक टोपियूं पाराए जिन दोस्तनि नारा पिया आया, उन्हनि खां सिंध जो अवाम ऐं सिंध जी क़ौम सवाल थी पुछे त तव्हां हिननि खे असांजे सिरनि ते मुसलत कयो, तव्हां जवाब ॾियो, तव्हां इहा गद्दारी छो कई? ऐं कहिड़ी पार्टी हुई जंहिंजे काइद बिहार मुतलिक थींदड़ कॉन्फ्रेंस में लाहौर में वञी हमीद गुल जे अखियुनि में अखियूं विझी, हाणे त हमीद गुल जो नालो लिखण फैशन बणिजी वियो आहे। जेको कालमकार, जेको कालम नवीस या जेकम कालम नवयासियाणी उनखे 2000 रुपया अख़बार ॾींदी, उहो अची लिखंदो हमीद गुल जा साथी हमीद गुल। हमीद गुल ते हिकिड़ो स्टीरियोटाइप नालो बनायो वियो आहे। जॾहिं हमीद गुल इक़्तिदार में हो, जॾहिं पावर जो मर्कज़ हो, तॾहिं कंहिं वञी लाहौर में हमीद गुल जे अखियुनि में अखियूं विझी चयो त जंहिं पॉलिटिक्स जो बिज पिया विझो, जेका अमेरिका जे हिदायतुनि ते सियासत पिया कयो, जेको जहादी मंसूबो शुरू कयो अथव, उनजो नतीजो 20 सालनि खां पोइ तव्हीं भोगींदो ऐं तव्हांजो सॼो मुल्क निशाने ते हूंदो मज़हबी इंतिहा पसंदनि जे। ऐं अॼु उहो थिए पियो। असांखे दीवार सां लॻायो वियो, लेफ्ट खे कुचलियो वियो। जिन नजीबुल्लाह जे वात में बरंदड़ सिगरेट विधा, उनखे काबुल जे रस्तनि ते तशद्दुद जो निशानो बनायो, उन्हनि खे तव्हां खीरूं मुबारकूं ॾिनियूं हिते जी एस्टेब्लिशमेंट। हाणे उहो नांग तव्हांजे गिची में वेढ़जी वियो आहे। हाणे उहो नांग फण खणी वकोड़े वियो आहे लाहौर खे, पिशावर खे ऐं पिंडी खे। जेको नांग तव्हां पाले ताते वॾो कयो, उहो नांग हाणे तव्हांखे पियो ॾंगे। तंहिंजे करे वक़्तु अचण ते हाय घोड़ा त सभु को कंदो आहे, पर जॾहिं वक़्त जूं हालतूं समूरो माहौल तव्हांजे ख़िलाफ़ हुजे, सभु माण्हू तव्हां ते आङुरियूं खणंदा हुजनि, को चवे छा चवंदा पाणी जी मुखालफ़त कंदासीं, चवंदा अजायो फितनो पिया पैदा कनि, सिंध में पाणी जी केॾी खोट आहे। बाबा कालाबाग डैम अवामी तहरीक हुई, जंहिं चयो कारो नांग आहे, चयो कारो नांग डैम सां छा थींदो, डैम ठहंदो ई कोन। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी पे ॾिनऊं, चयो भुट्टे खे फांसी केरु ॾींदो? भुट्टो साहब त असांखे ख़बर पई आहे त हज करण वियो आहे, मके मदीने में वेठो आहे। तंहिंजे करे जॾहिं हालतूं ख़राब हुजनि तॾहिं त हर को ॻाल्हाईंदो आहे, पर फोरकास्ट कजे, प्रीएम्प्ट कजे ख़तरे खे, अॻु में ॾिसजे त सुभाणे छा थी वेंदो, छा थी सघे थो, उन लाइ बचाव कजे, उन लाइ तयारी कजे। उहा सघ तारीख़ में किन किन माण्हुनि खे हूंदी आहे, अहिड़नि माण्हुनि खे जेका स्टेज ते तव्हांजी क़यादत वेठी आहे, जेका सूंघे महसूस करे छुअण खां सवाइ परे जे ख़तरे खे ॾिसंदी आहे, जिन लाइ चयो वियो आहे ज़हरी ज़हर, ज़हरी ज़हर हवाउनि में ऐं साहनि में, ज़हरी ज़हर हवाउनि में ऐं साहनि में, वाट जी काट कठनि पर न तूं थिड़ियो आहीं। ज़हरी ज़हर हवाउनि में ऐं साहनि में, वाट जी काट कठनि पर न तूं थिड़ियो आहीं। ऐं बिने बेरहम ऐं धूड़ धूड़ राहुनि में सदिन खां पोइ कंहिं गुलाब जा टिड़ियो आहीं। कहिड़ी दस्तार सजदरे सलामी न हुई, कहिड़ी दस्तार सजदरे सलामी न हुई। ॼरनि खे खून ग़रीबनि जो पियारण ख़ातिर किरोड़ कंध झुकियल हुआ, न हो फ़क़ति तुंहिंजो। किरोड़ कंध झुकियल हुआ, न हो फ़क़ति तुंहिंजो। मुअल गुरूर ग़ुलामनि जो जियारण ख़ातिर, ख़िज़ा परस्त को लश्कर ॿुधी बहारुनि जी काई झनकार विड़े थो त पोइ कीअं थो विड़े। ॾिसी छॾियोसीं ज़िल्लतुनि जे कारखाने सां कोई फनकार विड़े थो त पोइ कीअं थो विड़े। तो में ई ॿोली ऐं गोली, तो में ई ॿोली ऐं गोली जी सूंहं खे ॾिसजे शफ़ाफ़ आईनो निकोर बिने ॾिजाई। कोई सूरजमुखी तारीख़ सुभाणे हूंदी, रात जी तो सां दुश्मनी थी चवे सिजाई।